हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। खुश आमदीद तव्हांखे दोस्तों मुंहिंजे यूट्यूब चैनल ते। दोस्तों, जीअं त मां हिकु शॉपकीपर आहियां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे हिकु तमामु बहितरीनु ऐं कम जी ॻाल्हि अॼु ॿुधाईंदुमि। दोस्तों, हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त मां पंहिंजो कारोबार कयां ऐं शायदि हर कंहिंखे इहा ॻाल्हि सम्झ में न आहे ईंदी त हर कंहिंजो ज़हन हूंदो आहे त ही शायदि हमरा कामयाबु थी वियो आहे, मां बि इहो कारोबार कयां त मां बि इन में कामयाबु थी सघां थो। पर इन हरगिज़ बि न हूंदो आहे। तव्हांखे अॼु तमामु हिकु बहितरीनु ऐं कम जी ॻाल्हि ॿुधाईंदुमि जेका तव्हां सभिनी दोस्तनि खे लाज़मी पसंदि बि ईंदी ऐं इन मां तव्हां फ़ाइदो बि हासिलु करे सघो था। दोस्तों, अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त जेके दोस्त मुंहिंजे चैनल ते नवां आया आहिनि त उन्हनि खे सभिनी खे रिक्वेस्ट आहे त तव्हां लाइक ऐं सब्सक्राइब लाज़मी कजो। तव्हांजो ख़र्चु कोई बि कोन्ह थींदो आहे। असांखे तमामु घणी तव्हांजे हिकु लाइक सां ऐं सब्सक्राइब सां तमामु घणी ख़ुशी थींदी आहे। त दोस्तो, हिकु कम जी ॻाल्हि इहा आहे त जेके दोस्त चवंदा आहिनि त हे कारोबार कयूं त इन में तमामु घणी बचत आहे या हो कारोबार कयूं, हेॾे होॾे भॼण वारा माण्हू जेके बि आहिनि त इन हरगिज़ बि न आहे कबो। अगरि तव्हांखे कंहिं बि शइ में कंहिं बि कारोबार में ज़रूरी न आहे त करियाना हुजे या कोई बि हज़ारे कारोबार आहिनि, तव्हांखे अगरि कंहिं बि शइ में कंहिं बि क़िस्म जो तजुर्बो आहे, तव्हांखे करियाना जो तजुर्बो आहे, तव्हांखे कपिड़े जो तजुर्बो आहे, तव्हांखे तमामु खोड़ सारा कारोबार आहिनि उनजो तजुर्बो, कंहिं बि शइ जो तजुर्बो तव्हांखे आहे, पोइ तव्हां उहो कारोबार कजो। अगरि तव्हांखे कंहिं बि शइ जो तजुर्बो न आहे त महिरबानी करे कोई बि कमु डायरेक्ट स्टार्ट कॾहिं बि न कजो। इन में तव्हां कॾहिं बि कामयाबु कोन वेंदो। तव्हांजो पैसो बि ज़ाया थींदो, तव्हांजो टाइम बि ज़ाया थींदो ऐं तव्हां तमामु घणो नुक़सानु खाई सघो था। अगरि कोई बि कारोबार, कोई बि स्टोर, कंहिं बि क़िस्म जो कारोबार कयो त पहिरियों उन जो तव्हां थोरो तजुर्बो कयो। कंहिं वॾे शॉप ते तव्हां 2-3 ॾींहं कमु करे ॾिसो कहिड़े तरीक़े सां हले थो, कीअं हले थो, कहिड़े तरीक़े सां हलाइणु घुरिजे, पोइ तव्हां सुठे तरीक़े सां उहो कामयाबु कारोबार करे सघो था। अगरि तव्हां डायरेक्ट कमु स्टार्ट कंदो त मूं वटि 2 लख आहिनि या 5 लख आहिनि त मां हीउ कमु कयां थो, अगरि तव्हांखे तजुर्बो कंहिं बि क़िस्म जो न आहे त तव्हांजा उहे 2 लख 4 लख 5 लख त हुअं बि ख़तमु थी वेंदा, पर तव्हां फ्लॉप थी वेंदो। तव्हांजो कारोबार, तव्हांजो बिज़नेस उहो कंहिं कम जो न रहंदो। कंहिं बि कमु स्टार्ट करण खां पहिरियों मेन तजुर्बो हुअणु लाज़मी आहे। जंहिं बि शोबे में हुजो, कोई बि कमु कयो त बग़ैर तजुर्बे जे कॾहिं बि स्टार्ट न कजो। दोस्तों, अॼु जो मुंहिंजो टॉपिक इहो, तव्हांखे अगरि का ॻाल्हि सम्झ में आई हुजे या तव्हां कंहिं कारोबार जे हिसाब सां का तव्हांखे राय को सलाह मूंखां वठणी हुजे, तव्हां कमेंट्स में वठी सघो था। इलाही खोड़ सारा तजुर्बा मां पाण ख़ुदि कया आहिनि, त इन हिसाब सां तव्हांखे मूंखे अॼु इहो ॿुधाइणो, अॼु जो व्लॉग इहो हुयो त कोई बि कारोबार कयो तजुर्बो लाज़मी हुजे। बग़ैर तजुर्बे जे तव्हां नुक़सानु खाई सघो था। तव्हांजो पैसो, टाइम ज़ाया, सभु कुझु ज़ाया थी वेंदो। तो इन्हनि शयुनि जो तव्हां एहतियात कजो। दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। टेक केयर एंड अल्लाह हाफ़िज़।